जी जी बिल्कुल मां इन टाइम मौजूद आहियां बडाणी भरिसां बडाणी बख्शापुर जे लिंक रोड ते क़ाइमु थियल BSP गुड्डू जी पुल जेकी करोड़ रुपए जी लागत सां कुझु साल पहिरियां क़ाइमु कई वई थी। ठेकेदार जी नाअहली ऐं नाक़िस मटीरियल इस्तेमालु करण जी वजह खां हंधा हंधा टुटी पई आहे। जॾहिं इन सिलसिले में हितां इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो चवणु हो त हिते ठेकेदार कामोरनि सां मिली भगत करे नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो, जंहिंजे करे 1 साल खां वठी खस्ताली जो शिकार आहे। इन सिलसिले में असां कई एहतजाज ऐं रैलियूं कढियासीं, DC साहब खे आगाही कईसीं, लेकिन हिन टाइम जी कोई नोटिस न आहे थियो। इन वजह जे ॿिए तरफ़ उन्हनि इहो चवंदे ॿुधाईंदे चयो त हितां के बचाव बंद जे पीचिंग जे लाइ हज़ारे डंपर गुज़री रहिया आहिनि, केतिरे ई लोडनि जे बावजूदि पोइ बि हीअ पींघे जी तरह झूली रही आहे। लेकिन कहिड़े टाइम बि हिन जानिन ख़तरनि जो नुक़सानु ऐं अंदेशो थी सघे थो। वधीक उन्हनि आला हुकुमराननि ऐं DC साहब खां अपील कंदे चयो त खुदारा बडाणी ऐं इलाइक़े वासियुनि ते रहम कयो, जीअं हे पुल वरी नए सिर तामीर कराए जोड़ाए ॾिनी वञे, जीअं हिन बडाणी शहर जा तालुक बडाणी कशमोर कंदकोट ऐं बख्शापुर सां जुड़ी सघनि। जी।